नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भरयास्टी में कराची में ज़ियादती जो शिकार थियल बशरा राॼपर जे इंसाफ जे लाइ भरयास्टी जा उस्ताद रोडन ते निकरी आया आहिनि। भरयास्टी तालके में पेटे अलफ़ जे अॻवान गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, मलूक मस्तोई, मुमताज़ राॼपर ऐं सजाद राॼपर जी अॻवानी में मेन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ सख़्त एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते उस्तादनि चयो त सिंध में केर बि महफ़ूज़ न आहे। कराची जहिड़े वॾे शहर में केतिराई ज़ियादतियुनि जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहे। हिन चयो त उस्ताद मोहम्मद इस्माइल राॼपर जी नौजवान धीउ बशरा राॼपर सां जेको वाक़ियो थियो इहो इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। हिन चयो त जवाबदार खे सिर्फ़ गिरफ़्तार करण सां कमु न हलंदो, हिननि खे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। उस्तादनि वधीक चयो त उस्ताद हिन मुआशिरे खे सुधारण में अहम रोल अदा करे थो, पर बदकिस्मती सां असां ऐं असांजियूं फैमिलियूं महफ़ूज़ न आहे। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम, IG सिंध, DIG कराची समेत वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ्तार करे सख्त सजाऊं ॾिनियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।